हिकिड़ो फ़क़ीर ॾिसे पियो हरम शरीफ़ नबवी में मौजूद आहे, ॾिसे थो त सॼी दुनिया जूं मख़लूक़ात जा जेके औलिया करा आहिनि, गौस कुतुब आहिनि, सभई अचनि था ॿिन्ही जहाननि जे सरदार जी हाज़िरी ॾियनि था ऐं साईं करीम सलाह जी ज़ियारत कनि था। मां बाब जिबरील खां बीठो आहियां, सभई साम्हूं साम्हूं जन्नतुल बक़िया जी परूं के सुवालियूं आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि जे मथां ईंदा था वञनि, सुवालनि तां लही अंदरि दाख़िल थींदा ॿिन्ही जहाननि जे सरदार जे हुज़ूर में पेश था थियनि। रब जो कसम आहे, पोइ ॾिठुमि त साईं मशहूर वारा साईं अचनि था। उहो माण्हू हरम शरीफ़ नबवी में कसम ते ॻाल्हि कई कि मां ॾिठो त रोज़े शरीफ़ को मदीने जा साईं ॿाहिरि निकिरी आया। अचण सां उन महबूब खे मुर्शिद करीमनि खे भाकुर पातो अथऊं, चंबा चंबनि में ॾेई, हथ हथनि में ॾेई, अंदरि रोज़े में विझो, विया त वरी ॿाहिरि ईंदा। रब जो कसम आहे, उहो जला जमाल महबूब जे अनवार ऐं नूर जो तजल्लो असां मुर्शिद करीम जे सूरत में ॾिठो। सभु बादशाहियूं पाकिस्तान जूं न रुई कभी वेझूं मशहूर वारे साईं जे क़दमनि तां कुर्बान। अल्लाह जो कसम आहे, जंहिंखे बादशाही मिले थी मशहूर वारे साईं जे कहिड़ी ताक़त आहे जनरल मुशर्रफ खे, कहिड़ी ताक़त आहे कंहिंखे वारो मुंहिंजो आका मुर्शिद मशहूर वारो जंगीरी महबूब जे कदम चुभिया आहिनि, उनखे गौसत कुतुब जूं दस्तारूं मथे ते रखियूं वयूं। जॾहिं महबूब खे मुंहुं मोड़ियो आहे, लानत जो तोप उन जे कंध में विधो।